जी बिल्कुल, सखर टूल प्लाज़ा लॻ नेशनल हाईवे ते ठहंदड़ ओवरहेड ब्रिज जो कमु केतिरे ई अरसे खां रोलड़े जो शिकार हुजण सबबि सिंध पंजाब हाईवे तां गुज़रंदड़ ट्रैफ़िक जो कारो वहिंवार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। सखर टूल प्लाज़ा लॻ 3 अरब रुपयनि जी लाॻत सां ओवरहेड ब्रिज प्रोजेक्ट कॉन्ट्रेक्टर शमशीर ख़ान एंड कंपनी ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़ैरपुर जी गॾियल नाअहली सबबि 18 महीननि जो प्रोजेक्ट 3 वरहनि जो वक़्तु गुज़री वञण बावजूदि मुकमिल नाहे थी सघियो। ज़िलई इंतिज़ामिया ऐं तामीराती कंपनी जी नाअहली सबबि प्रोजेक्ट में कतब ईंदड़ 9 एकड़ ज़मीन मालिकनि खे बि हिन महिल ताईं पैसा नाहिनि मिली सघिया, जंहिं सबबि प्रोजेक्ट रोलड़े जो शिकार बणियल आहे। नेशनल हाईवे ते तामीराती कम हलण बावजूदि किथे बि कंपनी पारां सेफ्टी साइन बोर्ड बि नाहे लॻायो वियो, जंहिं सबबि हादसा ऐं ट्रैफ़िक जो जाम हुजण मामूल बणियल आहे। सखर खैरपुर ऐं रोड़ी में 7 यूनिवर्सिटियूं आहिनि, जिन जूं पॉइंट बसूं हिन ई गुज़रगाह खां ईंदियूं वेंदियूं आहिनि, पर ट्रैफ़िक जाम हुजण सबबि यूनिवर्सिटियुनि जूं पॉइंट बसूं तोड़े मुसाफ़िर गाॾियूं केतिरा ई कलाक फाथल रहनि थियूं। कंस्ट्रक्शन कंपनी जी नाअहली सबबि रोड जे गुज़रगाह ते मिट्टी ऐं मलबे जा ढेर पयल हुजण सबबि उॾामंदड़ मिट्टी ऐं धूड़ माण्हुनि लाइ अज़ाब जो सबबु बणियल आहे। खैरपुर ऐं सखर वासियुनि तोड़े क़ौमी शाहराह ते सफ़र कंदड़ शहरनि ज़िलई इंतिज़ामिया ऐं तामीराती कंपनी खां मुतालबो कयो आहे त ओवरहेड ब्रिज जो कमु फौरी तौर ते मुकमिल करे अवाम जी तकलीफ़ मां जान आजी कराई वञे। जी।